अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया जमील शरयमी दिसदे आयो टेक्नोलॉजी सिंधी यूट्यूब चैनल। दोस्तों सभिनी खे मुझे न यूट्यूब चैनल ते भली कार। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण सिखंदासीं त सिंधी व्हाट्सएप स्टेटस कीअं ठाहिजे। अगरि तव्हां सिखणु चाहियो था हिन वीडियो खे मुकमल ॾिसो, तव्हांखे सम्झ अची वेंदी। दोस्तों जंहिं एप्लीकेशन ज़रिए असां उहा ठाहींदासीं स्टेटस ठाहींदासीं, उन ऐप जो लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे। उन ऐप सां ई तव्हां हीअ स्टेटस ठाहिजो त सिंधी फ़ॉन्ट बि उन में मौजूदु आहिनि। दोस्तों जीअं ई उहा ऐप असां खोलींदासीं त कुझु हिन तरह जो इंटरफेस अची वेंदो। पहिरियां शुरूआत में ईअं ई इंटरफेस ईंदो त दोस्तों कुझु देरि असांखे हिते वेट करणी पवंदी। वेट करण खां बाद में दोस्तों हिते जेको आहे सो त हे जेको प्लस वारो बटन ॾिसण में अची रहियो आहे, इन बटन ते क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करे 16:9 वारो रेशो खणंदासीं। जो रेशो खणूं था दोस्तों, ऐं हाणे पहिरियां असां पंहिंजा फ़ोटू सिलेक्ट कंदासीं। दोस्तों जेको आहे सो मां ही पंहिंजा जेके तस्वीरूं आहिनि उहे सिलेक्ट करे चुको आहियां। तस्वीरूं सिलेक्ट करण खां बाद में आइडियो खे हणी हिते जेको असांजो जंहिं फोल्डर में कलाम रखियलु हुजे उतां असां कलाम खणंदासीं। खणूं था जितां कलाम शुरू थींदो तेसीं ताईं उन पार्ट खे असां कट कयूं था। हाणे दोस्तों हिनखे हिते रखी थोरो हिनखे वधाईंदासीं जीअं 3 सेकंडनि ताईं थी वञे असांजो कलाम। वरी हिनखे हिते रखो। हाणे असां हिन ते टेक्स्ट कंदासीं, जेको चवंदो थो वञे उहो ई असां हिते लिखंदासीं। लेयर ते क्लिक करे लेयर ते जीअं क्लिक कंदासीं त हीउ टेक्स्ट जेको आहे हिन ते क्लिक कंदासीं। हाणे जेको लिखियलु हुयो, जेको चए पियो त उहो असां लिखंदासीं। दोस्तों ये टेक्स्ट असां लिखी इनके थोड़ी ने साइज वधाईंदासीं। साइज वधाए हिन जी हिते रखी हाणे हेठि ईंदासीं त हिते आउटलाइन लिखियलु आहे। आउटलाइन खे ऑन करे थोड़ी तो आउटलाइन घटि कंदासीं। आउटलाइन जीअं असां घटि कंदासीं त वरी हिते ए ते अची फ़ॉन्ट हिते फ़ॉन्ट आहे लातिन ते क्लिक करे लास्ट वारो जेको फ़ॉन्ट आहे हीअ फ़ॉन्ट असां एड कंदासीं। हीअ आहे सिंधी फ़ॉन्ट ऐं हिनखे एनिमेशन में का बि ॾेई था छॾियूं दोस्तों। यानी आउट एनिमेशन आहे। ॾिसो दोस्तों हाँ दोस्तों वरी लेयर ते क्लिक करे मीडिया ते अची पंहिंजो लोगो खणंदासीं। जेको लोगो ठाहे में रखियो, लोगो ठाहिणु नथो अचे तव्हांखे त उन वीडियो जी लिंक बि डिस्क्रिप्शन में तव्हांखे मिली वेंदी, उतां ॾिसी सिखी वञो लोगो कीअं ठाहिबो आहे। आसान आहे। हितां मां पंहिंजो लोगो खणा थो। ही मुंहिंजो लोगो आहे। ही खणी मां हिते रखंदुसि लोगो। ऐं ॿियो जेको आहे तो कुझु ही शयूं आहिनि उहे बि मां हितां रखी थो छॾियां। जेके हे थी वियो फॉर एग्ज़ाम्पल उहो ई। हाणे दोस्तों प्ले करे था ॾिसूं हिनखे। ईअं ई सॼी तरह ईअं ठहंदो। मां रुगो तव्हांखे ही ठाहे ॾेखारियो त जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे। तव्हां ॾिसो हाणे थोरो नखनि खे थोरो मथे रखंदा, थोरो हुननि सां गॾिजे न। दोस्तों ही जेको आहे सो स्टेटस असांजो ठही चुको आहे। हाणे कंदासीं हिनखे एक्सपोर्ट। हिते क्लिक करे हिते HD या फुल HD ते फुल HD में हिनखे एक्सपोर्ट कंदासीं। HDM कयूं था एक्सपोर्ट।
तो दोस्तों जो आहे तो ये एक्सपोर्ट थी चुका है। दोस्तों अगर तव्हांखे ये मुंहिंजो वीडियो वणियो आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन खे लाज़मी हणंदा ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां ऐं व्हाट्सएप ग्रुपनि में भी लाज़मी शेयर कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। मां मिलां थो गेम में। अल्लाह हाफ़िज़।